अगे औलाद जे ईमान जो फिक्र होंदो हो। हाणे असां मुसलमाननि खे औलाद जे पेट जो फिक्र आहे। 500 जरेब ज़मीन ठाही आहे, चवंदा अञा 500 जरेब ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। 100 दुकान पने में ठाराया आहिनि, चवंदा अञा 200 दुकान ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे, चवंदा अञा 2 करोड़ ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। असांखे इहो त फिक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो, पर इहो कंहिंखे बि फिक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो। बाबा पुट जो पीउ मां खां अॻु में मरे त क़ब्र में छा थींदुसि, माशर में छा थींदुसि। माल कमी ईंदुसि या ईमान। ऐं पुट पीउ मां खां अॻु में मरंदा नी न। औलाद जे ईमान जो फिक्र कयो। ईमान वॾी क़ीमती शइ अथव। जीअं हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह भी हिकिड़ी अम्मा जो पुटु हो। 6 सालनि जी उमिरि में मदरसे में आयो। चईं अम्मा मानी किथे आहे। अम्मा चयसि पुट वुज़ू कर। वुज़ू कई। चईं अम्मा हाणे छा कयां। अम्मा चयसि पुट मुसलो विछा। मुसलो विछाई। चईं अम्मा हाणे छा कयां। अम्मा चयसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर। ए मुंहिंजा सोना अल्लाह, जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी, मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्तु कर। दुआ घुरी बसि कई। चईं अम्मा हाणे छा कयां। अम्मा चयसि पुट अलमारी जो दरवाज़ो खोल, अल्लाह तुंहिंजे रोज़ी जो बंदोबस्तु करे छॾियो। मानी त पाण पचाए रखंदी, पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे, अल्लाह। हिकु दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई। ॻोठ में का शादी तकरीब हुई। उते जो पोती त हिनखे अची फिक्र थियो त अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। आख़िरी वक़्त में मौत जे बिस्तरे ते सुतो पियो आहे। 12 पुट उन जा मथों बीठा आहिनि। उन वक़्त में भी हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे पंहिंजे औलाद जे ईमान जो फिक्र हो। पंहिंजे पुटनि खे तूं चए मा तअबुदून मिन बादी। ओ मुंहिंजा पुट ॿुधायो मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदव। ईअं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे क़ब्र ते कुबो ठाहे मुजावर बणिजी अचे, मूंखे सॾु कयो। मुंहिंजे बाबे इसहाक ॾाॾे इब्राहिम जे क़ब्रुनि जा मुजावर त कोन थींदव। मा तअबुदून मिन बादी। इबादत कंहिंजी कंदव, रुकू कंहिंजो कंदव, सजदो कंहिंजो कंदव, नज़र न्याज़ कंहिंजो कंदव, औलाद कंहिंखां घुरंदव, दुआ कंहिंखां घुरंदव। क़ुरान दुफ़म सभील पुटनि गॾिजी करे पंहिंजे बाबे खे तसल्ली ॾिनी। क़ालू नअबुदु इलाहक। अब्बा घबरा न, जीअं असां तुंहिंजे हयातीअ में अल्लाह जी पूॼा कंदासीं, तुंहिंजे मरण खां बाद बि तुंहिंजे उन अल्लाह जी पूॼा कंदासीं। व इलाह आबाइक। अब्बा तुंहिंजो जेको बाबो इसहाक ॾाॾो इब्राहिम, उन्हनि जी अल्लाह जी पूॼा कंदासीं। अञा ताक़ीद पिया कनि। इब्राहिम व इस्माईल व इसहाक। अब्बा जेको ॾाॾे इसहाक, ॾाॾे इस्माईल, ॾाॾे इब्राहिम जो रब्बो आहे, उन जी पूॼा कंदासीं। इलाह वाहिदा, हिकिड़े अल्लाह जी पूॼा कंदासीं। व नहनु लहू मुस्लिमून। बाबा जी असां तुंहिंजे हयाती में रब जा फर्मा बरदार हुयासीं। अब्बा तुंहिंजे मरण खां बाद भी असां रब जा फर्मा बरदार थी करे रहंदा। फिक्र कयो ईमान जो।
ईमान वॾी क़ीमती शइ अथव। सब खां वधीक माल, माल खां वधीक जान, जान खां वधीक इज्जत, इज्जत खां वधीक ईमान अथव। माल जान ते कुर्बान कबो, जान इज्जत ते कुर्बान कबी, पर इज्जत ईमान ते कुर्बान कबी आ। माना ईमान एडी वॾी शइ। कुराड़ी बीबी सुमैया ज़ालिम अबू जहल हिकड़ी टंग हिकड़े उठ सां बधी, बी टंग बे उठ सां बधाई। अबू जहल जो सुमैया अञा भी वक्त थई आ, पंहिंजी जान बचाया, ईमान बचा। कुराड़ी बीबी सुमैया चई त हिकड़ी जान आ, मुझे मथे ते जेतिरा वार आहिनि एतिरो अब मूंखे जानियूं ॾे, मां हे सभु जानियूं कुर्बान कंदसि, पर ईमान खे न छॾींदसि। हत ईमान एॾी पछाड़ी में उहा कुराड़ी बद थी वई। ऐं सभ खां पहिरीं ईमान ते इस्लाम ते जंहिं जान जी कुर्बानी पेश कई, शहीद थियण वारी उहा औरत अथव बीबी सुमैया। पर ही त ग़रीब माई। कुरान मजीद में अल्लाह ताला हिकिड़ी राज जी राणी ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनु इम्रात फिरऔन, ईमान वारनि जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ो मिसाल बयान कयो आहे। इम्रात फिरऔन, फिरौन जे घर वारे जो मिसाल। फिरौन केरु हो? अना रब्बुकुमुल आला, जब दावा कई त मां तव्हांजो वॾे में वॾो रब आहियां। व फिरऔन ज़िल औताद अल्लज़ीन तगौ फिल बिलाद। कुरान तो फरमायो ज़ालिम, एॾो फिरौन ज़ालिम हुयो जो जेको रब ते ईमान आणींदो उन जे हथनि पेरनि में लोह जूं किलियूं हणंदो। अॼु उन जी घरवारी बीबी आसिया रब ते ईमान आंदो आ। फिरौन चयो आसिया कहिड़ी शइ जी तो वटि कमी आ? ही बाग, ही बागीचा, ही बंगला, ही मालातूं, ही सोन ऐं चांदी जा ढेर, ही नौकर, ही चाकर, ही बोरची, बोरची खाना, ही शाही वॻा, शाही हिंदोरा, शाही खाधा, कहिड़ी शइ जी तो वटि कमी आ? बीबी आसिया चयो इन्हनि बंगुलनि मालातुनि मां, सोन ऐं चांदी जे ढेरनि मां मूंखे ईमान जी ख़ुशबू नथी अचे। मां ईमान जे करे सभु कुझु कुर्बान कंदुसि। आख़िर उन शहज़ादी खां शाहाना लिबास खसियो वियो, क़ैदियाणियुनि वारो लिबास उनखे पारायो वियो। उन जे हथनि ऐं पेरनि में लोह जूं किलियूं हयूं वयूं। फिरौन चयो आसिया अञा बि वक़्तु अथई, मां मूसा खे तुंहिंजे करे छॾियुमि। मूंखे त ख़बर ई अथई मूसा मुंहिंजो दुश्मन आहे, पर तुंहिंजी मुहबत जे करे मां उन दुश्मन खे पालियो, वॾो कयोसूंसि। अॼु उन जो चयो थी वठी, मुंहिंजो चयो न थी वठी। बीबी आसिया उन वक्त में रब खां दुआ घुरी, रब इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह। या अल्लाह मां तुंहिंजे मथां ईमान आणण जे करे ही दुख बर्दाश्त कया, ही बंगुला, ही माला, तू ही सोन ऐं चांदी जा ढेर, ही नौकर चाकर मां सभु कुर्बान कया। या अल्लाह जो मां इज्जत भी तुंहिंजे करे कुर्बान करे रही आहियां। हाणे मूंखे दुनिया जे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे। वनज्जिनी मिन फिरऔन व अमले, हिन फिरौन खां मूंखे तूं बचा, हिन जे करतूतनि खां तूं मूंखे निजात ॾे। ही त ज़ालिम आहे, पर हिन जी सॼी क़ौम ज़ालिम आहे। वनज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन, या अल्लाह हिन ज़ालिम क़ौम खां मूंखे तूं बचा। रब इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह, मूंखे उन जन्नत जी ज़रूरत आहे जेका तो ईमान वारनि जे लाइ पाण वटि तयारु कई आहे। अल्लाह ताला बीबी आसिया जी दुआ क़बूल कई। उन ई वक़्त में उन जो दम परवाज़ थी वियो। नबी साईं फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, आसिया मां मोहम्मद मुस्तफ़ा जे निकाह में हूंदी। मक़ाम महमूद जेका रब खे सभ खां वेझे में वेझी जाइ आहे,
अल्लाह ताला आसिया जे लाइ उते बंगलो तैयार करायो आहे जिथे राति ॾींहुं रब जो दीदार ऐं ज़ियारत पई करे। वॾी क़ीमती शइ अथव ईमान। अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा नबी से जो सहाबी आहे, कैद थी वियो शाह हिरकल कैसर, ये ॿ ताक़तूं कैसर और किसरा। शाह हिरकल अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा के जो अब्दुल्ला तो जगल बहादुर माण्हुनि जी मूंखे ज़रूरत है, जेकॾहिं हिन वक़्त भी तू ईमान तां हथ खणी मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खण, हिकिड़ी मूंखे न्याणी आवा तोखे पाणाईंदुसि, पुट जी औलाद कान्हे, अधु बादशाही भी तोखे ॾियां थो, मुंहिंजे मरण खां बाद मुल्क जो बादशाह वाली तू आ। केॾी ऑफर आहे। असां त 5000 हिते पंहिंजो ईमान ऐं ज़मीर विकिणंदा आहियूं। हिते जेकर कंहिंखे 5000 ॾे त चौंक ते बीही करे मौलवियुनि खे गारियूं ॾे त 5000 वठी करे मौलवियुनि खे गारियूं ॾींदो। असां त 12000 ते ईमान विकिणंदा आहियूं। माइनि खे 12000 ॾियो नी त वोट पीपीअ खे ॾियो, 12000 ते ईमान। सही तो चवां या ग़लति? ही त नलके ही नालीअ ते ईमान विकिणंदो आहे। ही त पुट जे नौकिरी ते पटे वाली जी नौकिरी मिलंदसि, ईमान विकिणी छॾींदो। पर उहो नबी जो सहाबी आहे। बादशाह तो चएसि तोखे न्याणी बि ॾींदुसि, अधु बादशाही बि तोखे लिखी थो ॾियां, ईमान तां हथ खण, मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खण। अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा फरमायो बादशाह तुम्हारी बादशाही जॻहियूं हज़ारे बादशाहियूं मां मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान करे छॾ। अच्छा तूं एॾो बहादुर आहे। शाह हिरकल आर्डर कयो, हिकिड़ी तई तेल जी तपायो, तेल जी तई तपाई वई, टच कयो वियो हिकिड़े कैदीअ खे अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा जे साम्हूं उन तईअ में उछलायो। हज़रत अब्दुल्ला फरमाए थो मां ॾिठुमि उन कैदी खे गोश्त जी टिकी बणिजी वियो। उन खां बाद शाह हिरकल हुकुम कयो त हिन खे बि हिन तईअ में उछलायोसि। जॾहिं हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा खे उन तईअ जे वेझो आंदो वियो त अखियुनि में पाणी अची वियुसि। शाह हिरकल चयो वापसि कयोसि, हाणे बुज़दिल थियो आहे, हाणे ॾिनो आहे। बादशाह चयो अब्दुल्ला हाणे भी मां पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां, हाणे भी तूं ईमान तां हथ खण, मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खण, हाणे भी मां तोखे पंहिंजी न्याणी पाणाए थो ॾियां, अधु बादशाही तोखे ॾियां थो, हाणे डिॼी थो मौत खां रोई थो। अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा फरमायो बादशाह मतां तूं सम्झी त मां मौत खां डिॼी करे रोआं थो। असांखे त अल्लाह जे रस्ते में मौत एॾो प्यारो आहे, एतिरो तव्हांखे शराब भी प्यारो न आहे। मां रोआं इन जे करे थो जो अल्लाह ताला हिकिड़ी जान ॾिनी आहे जेका जल्दी में ख़त्म थी वेंदी। काश मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानूं जे हाथ मां हे सभु जानूं नंबरवार मोहम्मद मुस्तफ़ा जी इज़त इस्लाम ते क़ुर्बान कंदो। वॾी क़ीमती शइ अथव ईमान। कुतुबुद्दीन जी अम्मा आई, अटो ॻोहे मानी पचाए अलमारी में रखियईं। कुतुबुद्दीन खे चई पुट मानी खा, चई अम्मा मां मानी तोखूं अॻु में खाई छॾियां। किथों आंदई? चई अम्मा तूं बि कान आई मदरसे मूं आयुसि, वुज़ू कए मुबरकतूं नफ़िल नमाज़ पढ़ी रब को दुआ घुरम या अल्लाह जीअं सदा ईमानीअ जो बंदोबस्त कंदो आहे। अॼु त अम्मा बि कान्हे का, या अल्लाह मुंहिंजे रोज़ीअ जो बंदोबस्त कर। अम्मा पोइ दुआ घुरी अलमारी जो दरवाज़ो खोलियुमि, मानी पई पर जेतिरो मज़ो अॼोकी मानी में हो ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ो मज़ो न आयो। इन जे करे हज़रत उमर फरमायो औलाद जो पहिरियों हक़ अथव त शादी कयो त नेकूकार औरत सां शादी कयो, जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे।